बुनियादी ज़रूरतुनि मां जीअं खाइण पीअण ऐं साह खणण, इहे बुनियादी ज़रूरतूं आहिनि। घर ज़रूरी आहे, मानी ज़रूरी आहे। ईअं ई हर इंसान जे लाइ लिबास ज़रूरी आहे, जेको रुगो जिस्म खे ढके थो, पर इंसान जी इज़त ऐं वक़ार जी सुञाण बि लिबास जे ज़रिए थींदी आहे। पोइ अल्लाह जे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे तालीमात मां असांखे ख़बर पवे थी त न सिर्फ़ तव्हां पाण भला लिबास ओढ़ियो, साफ़ सुथरा लिबास पायो, पर तव्हां पंहिंजे लिबासनि खे ॿियनि ताईं बि पहुचायो, उन जी ख़ैरात कयो, ॿियनि मुस्लमाननि खे बि भलो लिबास पहुचायो। अल्लाह ताला उन जो बि तव्हांखे अजुर ऐं इनाम अता फरमाईंदो। इस्लामी तालीमात में इंसानियत जी ख़िदमत, ज़रूरतमंदनि जी मदद करणु, कंहिं साईं मुंहिंजा ग़रीब मिसकीन खे लिबास वठी ॾियणु, बेलिबास खे ज़रूरतमंद खे लिबास ओढ़ाइणु, एॾो वॾो भलो अमल आहे जो अल्लाह जो हबीब थो फरमाए, तव्हां इहे लिबास कंहिंखे ओढ़ायो, अल्लाह ताला तव्हांखे जन्नत जा लिबास ओढ़ाईंदो। जेको चाहे थो उनखे अल्लाह ताला दुनिया में ई जन्नती लिबासनि खे उन जे लाइ लिखी छॾे, उन जे लाइ जन्नती लिबास तयारु करे छॾे, त उहो माण्हू ॿियनि खे लिबास ओढ़ाए, ॿियनि जे लाइ कपिड़नि पहिराइण जो बंदोबस्तु कराए, अल्लाह ताला अॻु वाटि ई उन जे लाइ जन्नती लिबासनि खे तयारु फरमाइणु शुरू कंदो आहे। ऐं जॾहिं माण्हू कंहिंखे लिबास पाराए थो त ज़रूरु हुन सां मुस्लमाननि खे ख़ुशी थींदी, फ़र्क़ पहुचंदी। कंहिंखे ख़ुशि करणु, कंहिंजी दिलि राज़ी करणु, मिसाल तो हाणे ईद अचे थी पई मथां, को ग़रीब मिसकीन आहे जेको भलो वॻो नथो वठी सघे, को सुठो लिबास पाए नथो सघे, तव्हां उन जे लिबास पाराइण जा सबबु बणिजो, उन जे लाइ सुठे लिबास वठी ॾियण जो सबबु बणिजो। उन जी दिलि में जेका ख़ुशी दाख़िल थींदी, उहो ख़ुशि थींदो। ग़रीब मिसकीन जेके सॼे साल में नओं वॻो नथो मिले, ईद ते तो उनखे सुठो वॻो वठी ॾिनो, उहा ख़ुशी तुंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि खां निजात जो सबबु बणिजी वेंदी। मदीने वारे साईं खे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, सभ खां अफ़ज़ल तरीन अमल कहिड़ो आहे? साईं फरमाया, अफ़ज़लुल अमाल इदख़ालुस सुरूर अलल मुमिन, के मोमिन जे दिल में ख़ुशी खे दाख़िल करणु सभिनी खां भले में भलो अमल आहे, अफ़ज़ल तरीन अमल आहे। अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, कीअं मुस्लमाननि खे ख़ुशि कयूं, कीअं मुस्लमाननि जे दिल में ख़ुशी दाख़िल कई वञे? साईं फरमायो, कसौत औरतहू व अशबअत जौअतहू व कदैत लहू हाजतन। साईं था फरमाइनि, कंहिंजे लिबास खे भले, कंहिंजे जिस्म खे भले लिबास जे ज़रिए ढकियो, कंहिं बुखारे जो पेट पाले उनखे मानी खारायो, या कंहिंजी हाजत पूरी कयो, इन सां उहो ख़ुशि थींदो। तव्हांजो लिबास ओढ़ाइण मुस्लमान जी दिलि में ख़ुशी दाख़िल कंदो। अल्लाह ताला तव्हांखे सभ खां आला ऐं अर्फ़ अजुर अता फरमाईंदो। समझो था? कंहिंखे लिबास ओढ़ाइण, के बुखे खे मानी खाराए रज करणु, कंहिंजी कंहिं क़िस्म जी मदद करणु, माली सहायता करणु, के मुस्लमान सां भलाई करणु, इहा कानूनी, अख़लाक़ी ऐं मुस्लमानी किरदार आहे जेको अल्लाह ताला खे सभिनी अमलनि में वधीक पसंदि ऐं वधीक वणंदो आहे। ऐं मदीने वारे साईं खां हदीस आहे, साईं फरमायो, अय्युमा मुस्लिमिन कसा मुस्लिमन सौबन अला उरी कसाहुल्लाहु फी खुदरिल जन्नते। जेको माण्हू के मुस्लमान बेलिबास मुस्लमान खे कपिड़ो ढकाए, उन जी उघड़ ढके, उन जे कपड़नि, उन जे जिस्म खे ढकण जो सबबु बणिजे, मदीने वारो साईं तो फरमाए, कसाहुल्लाहु मिन खुदरिल जन्नते, अल्लाह ताला उनखे जन्नत जा साए रंग जा लिबास ओढ़ाईंदो। जेको के मुस्लमान खे लिबास पाराए, पर्दा पोशी करे, खेसि गर्मी या सर्दी खां बचण जो को लिबास बंदोबस्त करे ॾे, त मदीने वारो साईं तो फरमा, उन जे एवज़ जन्नत में अल्लाह ताला उन जे लाइ अज़ीम शान साए रंग जो लिबास, जेको जन्नत में कंहिं वटि कोन हूंदो, अल्लाह ताला इन कपिड़नि जी ख़ैरात करण वारे खे अता फरमाईंदो। ऐं ॿी हदीस मुबारक आहे, साईं फरमाया, मन कसा मोमिनन अला उरिय कसाहुल्लाहु मिन सियाबिल जन्नतिल खुदरे। जेको माण्हू कंहिं मुस्लमान खे, कंहिं मोमिन जी उघड़ ढकण जे लाइ उनखे लिबास ओढ़ाए, उन जे गर्मी सर्दी या उन जे ईद बरात जे लाइ भले लिबास जो बंदोबस्त फरमाए, अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत जो साओ लिबास तयारु फरमायो आहे।
सुभान अल्लाह। माना जन्नत में सावा लिबास पहिराया वेंदा मुसलमाननि खे। ऐं ॿी हदीस आहे, साईं फरमाया मा मिन मुस्लिमिन कसा मुस्लिमन सौबा, जेको मुसलमान ॿिए मुसलमान खे कपड़ा पहिराए उनजी उघड़ ढकाए, साईं दा फरमान इल्ला कान फी हिफ्ज़िल्लाह मा दाम मिन्हु अलैहि खिरकतुन, अल्लाह ताला उन कपड़न पहिराइण वारे खे उन कपड़न जे बदले पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे छॾींदो आहे। जेसी ताईं उन कपड़े पहिरींदड़ जे जिस्म ते कपड़ो बाक़ी आहे तेसी अल्लाह ताला उनजी हिफ़ाज़त कंदो रहंदो। चओ सुभान अल्लाह। केॾी ईमान अफरोज़ हदीस आहे। साईं फरमाईंदा तव्हां कंहिंखे लिबास वठी ओढ़ायो, तव्हांजे पैसनि मां कंहिं कपड़ा वरिता, या तव्हां वॻो वठी ॾिनो, या तव्हां पंहिंजो वॻो कंहिंखे पारायो, उन कपड़ो पातो, हाणे जेसीं उहो वॻो पाईंदो रहंदो, जेसीं उहो वॻो पंहिंजो संभालींदो रहंदो, तेसीं अल्लाह ताला तोखे पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे छॾींदो। हिफ़्ज़ अमान में रखण जो मतिलबु आहे त अल्लाह तव्हांखे हादसनि खां बचाईंदो, मुसीबतुनि खां बचाईंदो, कर्ज़नि मर्ज़नि बीमारियुनि दर्दनि परेशानियुनि हर ॾुख खां अल्लाह तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। तव्हांजी क़ब्र अशर जहन्नम जी बाहियुनि खां हिफ़ाज़त ख़ुदि अल्लाह फरमाईंदो। हिफ़्ज़ ऐं अमान जो अल्लाह थो फरमाए त मुंहिंजे हिफ़्ज़ में अची वियो। सुभान अल्लाह। इहो कीअं थींदो जॾहिं तव्हां मुसलमाननि खे भलो लिबास ओढ़ाईंदो। ऐं ॿी हदीस आहे, अजीब लफ़्ज़ आहिनि। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मा मिन मुस्लिमिन कसा मुस्लिमन सौबन इल्ला कान फी हिफ्ज़िल्लाह मा दाम अलैहि मिन खिरकतुन, तव्हां के मुसलमान खे लिबास पारायो, तव्हां बि मुसलमान जे लाइ लिबास ओढ़ाइण जो सबबु बणिजो, जेसीं ताईं उहो लिबास पहिरींदो रहंदो अल्लाह ताला तेसीं तव्हांजी हिफ़ाज़त कंदो रहंदो। हीअ सुनन तिरमिज़ी शरीफ़ में आहे, पर इमाम हाकिम पंहिंजे मुस्तदरक में वधीक लफ़्ज़ इहे आंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे मुसलमान खे लिबास ओढ़ायो, कपड़नि जी ख़ैरात कयो, तव्हांजो लिबास को मुसलमान पाए, यज़ल फी सत्रिल्लाह मा दाम अलैहि मिन्हु खैतुन औ सिल्कुन। साईं दा फरमाइनि त जेको माण्हू के मुसलमान खे लिबास ओढ़ाए, जेसीं उहो पाईंदो रहे, उन जे जिस्म ते तुंहिंजे कपड़े मां हिकिड़ो धागो या हिकिड़ी अगड़ी बाक़ी रहे, तेसीं अल्लाह ताला तोखे पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे छॾींदो। हुते लफ़्ज़ हुयो मथी हदीस में हिफ़्ज़ुल्लाह, हिते आहे सित्रुल्लाह। अल्लाह ताला तोखे पंहिंजो सत्रुर कंदो, तुंहिंजा ऐब लिकाईंदो, तुंहिंजा गुनाह लिकाईंदो, तुंहिंजे साईं मुंहिंजा जेके ऐब आहिनि गुनाह थी था वञनि, ख़ताऊं थी थियूं वञनि, ॿियनि जा जिस्म लिकायो, अल्लाह तव्हांजा ऐब लिकाए छॾींदो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, ॿुधायो केॾो न भलो सस्तो ऐं पाइदार सौदो आहे अल्लाह सां सौदो, केॾो न पाइदार, केॾो न भलो सौदो आहे जो तव्हां हिकु दफ़ो कंहिंखे लिबास पहिरायो, महीननि ताईं सालनि ताईं अल्लाह तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे छॾे। हिकिड़ो वॻो हिकिड़ो दफ़ो कंहिंखे पारायो, हाणे उहो 6 महीना पए, साल पाए, 2 साल पाए, मूं त अहिड़ा मिस्किन ॾिठा आहिनि 5-5 सालनि ताईं वीचारा हिकिड़ो वॻो पाईंदा आहिनि, सम्झो था। हाणे जेसीं उहो वॻो पाईंदा रहंदा अल्लाह तव्हांखे पंहिंजे सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं का हज़रत सैयदना फारूक आज़म उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे, साईं फरमान मन लबिस सौबन जदीदा, जॾहिं तव्हां नओं लिबास पायो, नओं वॻो पायो, पोइ हीअ दुआ घुरो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कसानी मा उवारी बिही औरती व अतजम्मलु फी बिही फी हयाती। ए मुंहिंजा मौला, तुंहिंजा एहसान जो तो मूंखे उघड़ ढकण जे लाइ भलो लिबास पहिरायो। ऐं मुंहिंजा मौला, तुंहिंजा एहसान जो तो मुंहिंजी ज़िंदगी खे हिन लिबास सां सुरहो ऐं सुहिणो करे छॾियो आहे, मूंखे सूंह बख़्शी आहे। पोइ साईं फरमायो, हज़रत उमर साईं तो फरमाए, मदीने वारे साईं फरमायो, सुम्मा अमद इला सौबिल्लज़ी अखलक फतसद्दक बिही, ऐं जेको तव्हां पुराणो वॻो लाथो न, उहो वरी अल्लाह जी राह में ख़ैरात करे छॾियो। तव्हां जेको नओं लिबास न, नओं कपिड़ो वठो, नओं वॻो ठहरायो, उहो ख़ैरात कयो। हिते साईं फरमाईंदा जेको तव्हां नओं पाण पायो, पर जेको तव्हां पुराणो वॻो लाथो न, उहो अल्लाह जी राह में ख़ैरात कयो त सित्रिल्लाह हय्यन व मय्यता, उन कपड़नि जे ख़ैरात करण सां अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़ाज़त में रखे छॾींदो। भली तव्हां जहिड़ा हुजो या मरी वञो, अल्लाह तव्हांखे पंहिंजी हिफ़्ज़ ऐं अमान में रखे छॾींदो।
सुभान अल्लाह। ॾिसो न, जॾहिं नओं लिबास पाइजे त पुराणो लिबास अक्सर तौर ते माण्हू उछलाए छॾींदा आहिनि, पुराणो थी वियो। हिकिड़ी त औरतूं वरी छा कंदियूं, हे पुराणो वॻो हाणे इनखे घर जी पोची जे लाइ था इस्तेमालु कयूं, पोचो था ॾियूं, या उनखे इहो फाड़े तुंहिंजो वॻो पुराणो मुड़ुस खे चवंदियूं इन मां रिली थियूं ठारायूं, सवड़ में हणंदियूंसीं, रिली में हणंदियूंसीं, इन मां अगड़ियूं ठाहींदियूंसीं, विहाणे में हणंदियूंसीं। न, उहो लिबास मदीने वारो साईं थो फरमाए त उनखे तव्हां कंहिं ग़रीब जे लाइ, कंहिं मिसकीन जे लाइ, कंहिं ग़रीब तबिके जे लाइ, तव्हांजे लाइ जेको बेसूद ऐं बेफ़ाइदा कपिड़ो आहे उहो कंहिंजे लाइ भली नेमत आहे, उहो कंहिं मिसकीन जे लाइ भलो लिबास आहे। तव्हां उनखे वञी ॾियो बग़ैर कंहिं लोभ जे, बग़ैर कंहिं लालच जे। अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे नए लिबास पाइण ते तव्हां जेको शुक्र कयो, अल्लाह जा एहसान कया, अल्लाह तव्हांखे वधाईंदो। तव्हांजे ज़रिए उन पुराणे लिबास जे ज़रिए अल्लाह ॿिए जी उघड़ ठकी, उहो अजुर सवाब वरी अल्लाह तव्हांखे अलॻि अता फरमाईंदो। ऐं ॿ शयूं नबी साईं हिन हदीस में सेखारियूं। हिकिड़ो त जॾहिं नओं लिबास पायो त शुक्र कयो, लइन शकरतुम लज़ीदन्नकुम, जॾहिं तव्हां शुक्र कंदो मां अल्लाह तव्हांजी नेमतुनि खे वधाईंदुसि। माना हिकिड़ो वॻो नओं पातव, तव्हां शुक्र अदा कयो, गोया के अॻुवाटी तव्हां पंहिंजे लाइ नवनि लिबासनि जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। ऐं जेको पुराणो लिबास तव्हां ख़ैरात कयो, ॿियनि ग़रीबनि खे ॾिनो, मिसकीननि खे ॾिनो, इहो लिबास तव्हांजे लाइ अल्लाह वटि हिफ़ाज़त जो ऐं अमुन जो ज़ामिन बणिजी वेंदो आहे। ऐं कपिड़नि जी ख़ैरात करण इहा ॾाढी भली ख़ैरात आहे। को माण्हू अचे घुर करे न कपिड़े जी त उनखे मोटाईंदा न कयो। जेकॾहिं तव्हां खां को अचे कपिड़ो घुरे त हुजे ज़रूरत खां वधीक, ऐं उहा भली चादर उणे ठाहे चिट साली करे महबूबन करीमन वटि खणी आहे ऐं अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह, हे मां पंहिंजे हथनि सां ठाही आहे ऐं तव्हांजे लाइ तोहफ़ो खणी आई आहियां, तव्हां पायो त मां ख़ुशि थियां। पोइ उहा चादर कारे रंग जी चादर हुई, साईं करीमन जो पाती त साहबी चवंदा उन चादर में महबूबन जो रुखे ज़ेबा ईअं पियो लॻे जे कारी रात में चोॾींहं जो चंड निकिरी ईंदो आहे, वॾो सुहिणो पियो लॻे। हाणे कारी चादर हुजे, वरी गोरो रंग हुजे, दुनिया जा सभु हुस्न हिकु पासे, मुंहिंजे दिलबर नबी जो हुस्न बेमिसाल आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लतीफ़ साईं तो चवे त चंड चवाए सच जे मठियां मूर न भाइए, कदे उभरी थोरड़ो कदे उभरी गच, मुंह में बरई मच पर मट न भाया महबूब जे। एॾो हसीन मुंहिंजे महबूब जो चेहरो। हाणे उहा सुहिणी बि लॻे पई, चादर ओढियल हुई, साईं खे वणे बि पई, ऐं ॿाहिरि जो निकिता पाए त साहबा खे त हूअं ई महबूब वणंदा हुया, पर नए लिबास में, नए अंदाज़ में त साहबी ॾिसनि पिया, दिलि ठरे पई। त हिकिड़ो साहबी हुजे, उन जो ॾिठो त उन चयो या रसूल अल्लाह, चादर त ॾाढी भली पाती अथव, इहा न मूंखे ॾियो त ॾाढी महिरबानी थींदी। या रसूल अल्लाह, इहा चादर जो मूंखे ॾियो त ॾाढो भलो थींदो। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदीदा शइ, वणंदड़ शइ ओॾी महिल कुलनि था लाहे उनजे हवाले कया। साईं जन हलिया पिया, साहबा किराम ॿियनि चयसि ख़ुदा जा बाना, अलाह जो ख़ौफ़ कर। मदीने वारे साईं खे ज़रूरत बि हुई हिन चादर जी, ऐं साईं जन खे सुठी बि लॻे पई, ठहे पई, महबूब पाइनि ना, असां ख़ुशि थियूं आहे। तूं महबूबनि खां घुरी, तोखे ख़बर आहे नबी सुहिणो कॾहिं कंहिंखे जवाबु कोन ॾींदो आहे, तोखे ख़बर आहे मदीने वारो साईं कंहिंखे जवाबु न ॾींदो आहे, तो छो घुरी? त उन चयो कावड़ न कयो, मूं पंहिंजे लाइ थोरी घुरी आहे, हीअ चादर मूं नबी सुहिणे खां इन जे करे वरिती आहे जो मां पंहिंजे बचनि खे वसियत कंदुसि, मरी वञा त मुंहिंजे कफ़न में हीअ चादर ॾिजो, मां हिन चादर में दफ़न थिया। मन मदीने वारे साईं जे कपिड़े जे सदके अल्लाह मूंखे बख़्शे माफ़ फरमाए छॾियो। इहो त अक़ीदो हुयो तबरुक वारो, पर मदीने वारे साईं असांखे सेखारियो त तव्हां खां को अचे सुवाल जी कपिड़े जी घुर करे त उनखे ख़ाली न मोटाईंदा कयो, उनखे कुझु न कुझु ज़रूरु ॾींदा कयो। नबी जी न्याणी, जन्नत जी मालकियाणी, सईदा तय्यबा ताहिरा, मुंहिंजी जीजल अम्मा हसन हुसैन जी माउ, असां सभिनी जे अमरिन जे लाइ इज़त ऐं असमत अम्मा फातिमत ज़हरा, जंहिं राति साईं जी मौलाए काइनात सां शादी पई थिए, भलो नओं लिबास मदीने वारे साईं ओढ़ायो जीजल फातिमत ज़हरा खे, नओं लिबास ओढ़ियल हुयो, साईं मौला अली जे घर आई।
नओं लिबास ऐं शादीअ जो जोड़ो औरतुनि खे ॾाढो वणंदो आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे कुंवार खे शादी जो लिबास, शादी जो वॻो ॾाढो वणंदो आहे। साइण नई शादी करे अली जे घर में आई आहे, पंहिंजे अबे जे घरां परणजी, उहो नओं लिबास ओढियल आहे। दरवाज़े ते आवाज़ आयो आहे को अल्लाह जे घर, अल्लाह जे नबी जे बचड़नि जे दरवाज़े ते सुवाल आहे, ए अहल बेतो, मां बेलिबास आहियां, मुंहिंजी घरवारी बेलिबास आहे, असांखे लिबास जो बंदोबस्तु कयो वञे। सुवाल कई साइण वटि ॿिया पुराणा कपिड़ा बि हुया, पर ओॾी महिल जी साइण फरमायो त चयो वियो त साईं हे लिबास ॾियूं ॿियो पुराणो। साइण फरमायो न, अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू फी शैइन फइन्नल्लाह बिही अलीम। तव्हां हरगिज़ नेकी खे हासिल न करे सघंदो जेसी ताईं उहा शइ अल्लाह जी राह में ख़ैरात न कयो जेका तव्हांखे ज़ोर वणंदड़ आहे, जेका तव्हांखे घणी पसंदि आहे, उहा जेसी ख़ैरात न कंदो तेसी नेकी हासिल न कंदो। साईं फरमा हाणे तरसो, मां हे पंहिंजो पुराणो लिबास पायां, हे नओं लिबास अल्लाह जी राह में ख़ैरात थी कयां। उनजो घुरियो त घुरण वारे खे जी साइण पंहिंजो क़ीमती महांगो शादीअ जो पहिरियों लिबास अल्लाह जी राह में ख़ैरात करे छॾियो। असल में इहो उम्मत खे जी साइण दर्स ॾिनो। असां जे न्याणियुनि खे, असांजे घर वारनि खे, असांजी न्याणियुनि खे, असांजे बच्चनि खे, असांखे महबूब मुस्तफ़ा करीम ऐं नबी जे बचड़नि, नबी जी न्याणी, नबी जे अहल औलाद, नबी जी घर वारियुनि असांखे इहो दर्स ॾिनो त तव्हां ॿियनि जा लिबास, ॿियनि खे लिबास पाराइण वारा थियो, कंहिंजे जिस्म खे ढकण वारा थियो, कंहिंजी उघड़ ढकण वारा थियो, कंहिंजा सतर पोश थियो, त अल्लाह तव्हांखे दुनिया आख़िरत में इज़त वारो बणाईंदो, हिफ़्ज़ ऐं अमान में रखंदो। अल्लाह ताला तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जा आला ऐं उम्दा लिबास उठाईंदो। अल्लाह ताला शाल असांखे मदीने वारे साईं जी सुन्नतुनि ते हलाए, सीरत अहल बैत ते फातिमतु ज़हरा जे ॾिनल फरमान ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहु आमीन।